रुस्तम भरसां जुड़तू मुक़ाबले में क़त्ल थियल नौजवान मुर्तज़ा जतोई जे वारसनि पुलिस अहलकारनि खे माफ़ करण खां खुतो जवाब ॾेई छॾियो। पुलिस पारां अदालती कार्रवाइनि खे मुंहुं ॾियण बदिरां राजूणी वसीले मामिलो लहमिटी करण जूं कोशिशूं तेज़। जुड़तू मुक़ाबले में मुलविस रुस्तम थाणे जा 12 अहलकार मक़तूल नौजवान जे वारसनि वटि मिंट मेड़ काफ़िलो वठी विया। पुलिस अहलकारनि जुड़तू मुक़ाबलो हुजण जो एतराफ़ कंदे चयो त ग़लती थी वई हुई, उन करे माफ़ी वठण आया आहियूं। नौजवान जे वारसनि माफ़ी खां खुतो जवाब ॾींदे चयो त पुलिस अहलकारनि मुर्तज़ा ऐं संदसि दोस्त अमजद लोहर खे क़त्ल करे असांजा घर उजाड़े छॾिया आहिनि। ॿई मुतासिर धुरियूं पाण में सलाह मशवरे बाद वरंदी ॾींदियूं। पुलिस ऐं मिंट मेड़ काफ़िले जो चङो मुड़ुसु ख़ाली वापसि मोटी विया। रुस्तम पुलिस 1 जुलाई ते शिकारपुर भरिसां जुड़तू मुक़ाबलो ॼाणाए नौजवान मुर्तज़ा जतोई ऐं संदसि दोस्त अमजद लोहर खे क़त्ल कयो हो। कराची में SIU पुलिस जी हिरासत में फ़ौत थियल बहावलपुर वासी नौजवान जे वारसनि जो ईदी सेंटर आॾो धरणो। पुलिस ते नौजवान खे तशद्दुद करे मारण जा इल्ज़ाम। वाक़े जी शिफ़ाफ़ जांच करे SIU अहलकारनि खे सज़ा ॾियण जो मुतालबो। वारसनि चयो आहे त अरबा ॾींहुं SIU अहलकार इरफ़ान ऐं संदसि दोस्तनि खे आयशा मंज़िल वटां खंभे विया। ख़मीस ते इरफ़ान जे फ़ौत थियण जो इत्तला ॾिनो वियो। इरफ़ान जे दोस्तनि ॿुधायो त पुलिस अहलकार सॼो ॾींहुं गाॾी में गश्त कराइण बाद थाणे ते वठी वई। राति जो थाणे ते तशद्दुद जो निशानो बणायो। इरफ़ान बि पुलिस जे तशद्दुद सबबि दम ॾिनो। नौजवान इरफ़ान जो सिविल अस्पताल कराची मां पोस्टमार्टम करायो वियो। शुरूआती रिपोर्ट में नौजवान ते तशद्दुद जी तस्दीक़ कंदे चयो वियो त इरफ़ान जे जिस्म ते धकनि जा निशान मिलिया। हतमी पोस्टमार्टम रिपोर्ट में मौत जा कारण मालूम थींदा। वाक़ियो मीडिया ते रिपोर्ट थियण बाद पुलिस जूं आला इख़्तियारियूं जागी पियूं। इल्ज़ाम हेठि आयल 3 ASI समेत 7 अहलकार मुअत्तल। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले टांक में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई दौरान 8 भारतीय ख़्वारिजी मारिजी विया। ISBR मूजिबि ऑपरेशन दौरान भारतीय ख़्वारिजनि जे ठिकाणनि खे निशानो बणायो। फायरिंग जी ॾेवठ में मारिजी वियल ख़्वारिजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कया विया। उहे दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि तोड़े शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। ISBR चयो त मुल्क में परॾेही पुठभराई सां थींदड़ दहशतगर्दी जे फितने जूं पाड़ूं पटियूं वेंदियूं। CPEC ख़िते में तब्दीली जो बुनियाद बणिजी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िते में अमन ऐं तरक़ी लाइ मुआशी तोड़े वापारी राब्ता वधाइण ते ज़ोर। रीजनल ट्रांसपोर्ट मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस जी पुॼाणी वारी तक़रीब खे ख़िताब दौरान ख़िते जे ॿियनि मुल्कनि खे CPEC मां फ़ाइदो वठण जो मशवरो। वज़ीर आज़म चयो आहे त बलूचिस्तान खे चीन सां जोड़ण ते तरक़ी ऐं तवानाई जे शोबनि में भाईवारी जा नवां दग खुली रहिया आहिनि। हीअ भाईवार न रुॻो समूरनि धुरियुनि खे फ़ाइदो ॾींदी पर तरक़ी ऐं अमन जे गॾियल कोशिशुनि खे बि हथी मिलंदी। इलाक़ाई राब्तनि में वाध सां मुआशी ऐं कारोबारी शोबे में इनक़लाब ईंदो। वज़ीर आज़म चयो त हाणोके दौर में बि राब्ता रुॻो रोड रेल या फ़िज़ाई रस्तनि ताईं महदूद न आहिनि। डिजिटल ढांचे में सीड़पकारी बि अहम आहे। इन ई मैदान में सीड़पकारी करे रहिया आहियूं त जीअं पाकिस्तान चौथीं सनती इनक़लाब मां भरपूर फ़ाइदो वठे। तहरीक लब्बैक पाकिस्तान ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी सां घरू खाते पारां TLP बंदिश पियल तंज़ीम करार। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वफ़ाक़ी सरकार वटि TLP जे दहशतगर्दी में मुलविस हुजण जा सबूत मौजूदु आहिनि। TLP खे फर्स्ट शेड्यूल तहत बंदि पियल तंज़ीमुनि जे फ़हरिस्त में शामिल कयो पियो। नोटिफिकेशन जी कॉपी इलेक्शन कमीशन ऐं सूबनि समेत लाॻापियल इदारनि ॾांहुं माणी वई। हुकूमत जो TLP ते बंदिश लाइ सुप्रीम कोर्ट रेफरेंस दाख़िल न करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू खाते जे ज़रियनि चयो आहे त दहशतगर्दी एक्ट तहत पाबंदी लाइ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ज़रूरत न हूंदी आहे। TLP मथां पाबंदी आइन जे आर्टिकल 17 तहत न लॻाई आहे। आर्टिकल 17 तहत पाबंदी लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कयो वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट शाहिदनि जो जाइज़ो वठण बाद पाबंदियुनि जो फ़ैसिलो कंदी आहे। उनखां पोइ इलेक्शन कमीशन पारां डिनोटिफाई कयो वेंदो आहे। हुकूमत पारां अफ़गान सरहदी लंघ फ़िलहाल न खोलण जो फ़ैसिलो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त हिकु आम पाकिस्तानी जी जान जो तहफ़ुज़ शयुनि जे अच वञ ऐं वापार खां घणो अहम आहे। दोहा ॻाल्हियुनि में हिकु दस्तावेज़ ते इत्तिफ़ाक़ थियो ऐं सहियूं कयूं वियूं। इन सां को फ़र्क़ु नथो पवे त अफ़गान तालिबान सरकार उनखे मुआहिदो कोठे थी या न। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ हिकु पुख़्ते ऐं एतमाद जोॻे तरीक़ेकार जी हिमायत करे थो। तुर्किया में सुभाणे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में मैकेनिज़म ते ॻाल्हियूं थींदियूं। कुनड़ दरिया मथां डैम जे मामले में आलमी कानून जी पासदारी कई वेंदी। पाक अफ़गान जंगबंदी खां पोइ बि चमन में बाबिदोस्ती ऐं ख़ैबर में तोरखम सरहद ॿितरफ़े कारोबार तोड़े पंध अच वञ लाइ बंदि। बाबिदोस्ती वटि कारोबारी सरगर्मियूं मुअत्तल थियण सबबि मेवनि जूं 400 ट्रकूं स्पिन बोल्डक में बीठल। ट्रकनि में मौजूदु ॾाढ़ूं टमाटा ऐं अंगूर ख़राब थी चुका। ॾखण वज़ीरिस्तान उत्तर वज़ीरिस्तान ऐं कुरम ज़िले जा सरहदी लंघ 13 ॾींहं बि मुकमल तौर बंदि।
चकरनि में मुतासिर थियल रस्तनि ऐं जायुनि तां मलबो अञा न हटायो वियो। बाबिदोस्ती खुलण ते ट्रांसिट कंटेनर्स लाइ मरहलेवार क्रॉसिंग फार्मूलो तजवीज़। भारत खां पोइ चीन बि रूस खां तेल जी ख़रीदारी रोके छॾी। रूस जे ॿिनि वॾियुनि तेल कंपनियुनि ते अमेरिकी पाबंदियुनि बाद चीन जे सरकारी तेल कंपनियुनि रूसी तेल जी ख़रीदारी मुअतल करे छॾी। उन खां अॻु भारतीय रिफाइनरीज़ बि रूसी तेल जी इम्पोर्ट घटाइण ते राज़िपो ज़ाहिरु कयो। भारत ऐं चीन रूसी तेल जा सभ खां वॾा ख़रीदार आहिनि। डोनाल्ड ट्रंप ईंदड़ हफ़्ते ॾखिण कोरिया में चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कंदो। ॿिए पासे अमेरिकी सदर चयो आहे त रूसी तेल कंपनियुनि ते पाबंदियुनि जे असरनि बाबति 6 महीननि में ख़बर पइजी वेंदी। रूसी सदर प्यूटन जल्द मुआशी तकलीफ़ महसूस कंदो। ट्रंप जे बयान जे रद्दअमल में रूसी सदर प्यूटन चयो त पाबंदियुनि जा असर थींदा पर उहे रूसी मईशत खे घणो मुतासिर न करे सघंदियूं। पाबंदियुनि वारो क़दम रूस ते दबाव विझण जी कोशिश आहे। इज़त वारा मुल्क ऐं माण्हू कॾहिं बि दबाव में अची को फ़ैसिलो न कंदा आहिनि। रूसी सदर चयो त अमेरिकी सदर खे सोचणु घुरिजे त तेल जी आलमी पैदावार फौरी तौरु वधाइणु मुमकिन न हूंदो। उन सां तेल जा अघ वधी वेंदा। पंजाब सरकार पारां सूबे में ड्रोन पॉलिसिंग ऐं आर्म्स रेगुलेशन जा नवां कानून आणण जो फ़ैसिलो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास में सूबे अंदरि लाइसेंस याफ़्ता हथियारनि जे नए सिर जांच ऐं स्क्रूटनी जो फ़ैसिलो। पंजाब में वफ़ाक़ी हथियार लाइसेंस रखंदड़नि जी बि जांच कई वेंदी। रुगो पुलिस अहलकार ऐं रजिस्टर्ड सिक्योरिटी गार्ड्स खे हथियार रखण जी इजाज़त हूंदी। ॿिए पासे पंजाब पुलिस ऐं CCD गैर क़ानूनी हथियार जमा न कराईंदड़नि खे ख़बरदार करे छॾियो। IG पंजाब डॉक्टर उस्मान चयो त 15 ॾींहनि में गैर क़ानूनी हथियार जमा करायो। पोइ न चइजो त ख़बर न हुई। पाण हथियार जमा कराईंदा त केरु कुझु न चवंदो। जिन जो क्राइम रिकॉर्ड न आहे उहे लाइसेंस वारा हथियार रखी सघनि था पर हथियारनि जी नुमाइश जी इजाज़त न हूंदी। एडिशनल IG CCD सुहेल ज़फ़र चठा चयो त डेडलाइन गुज़रण बाद कंहिंखे बि माफ़ी न ॾिनी वेंदी। पोइ सख़्त कार्रवाई थींदी। दुश्मननि जे नाले ते बि हथियारनि जी नुमाइश जी इजाज़त न हूंदी। जिन जूं दुश्मनियूं आहिनि उहे पाण में ठाह कनि या वरी दुबई हलिया वञनि। नवाज़ लीग सां इतिहाद मोहब्बत न पर मजबूरी वारो आहे। थोरी बि गैर ज़िम्मेवारी सां निज़ाम डीरेल थी वेंदो। हीउ इतिहाद पाकिस्तान लाइ आहे। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जी पिशावर में ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। पंजाब जे गवर्नर चयो त KP हुकूमत खे सियासी अमल में शामिल थियणो पवंदो। वज़ीर आज़म सां लाॻापा सुठा रखणा पवंदा। सुठी वर्किंग रिलेशनशिप सां सूबे खे हक़ ॾियारणा पवंदा। जेकॾहिं सुहेल आफ़रीदी PTI बानी सां मिलियो त को आसमान न किरंदो। गवर्नर KP चयो त तव्हां चाहियो था सूबे में अमन हुजे ऐं ऑपरेशन बि न थिए। हिकु जरगो जोड़े वफ़ाक़ सां ॻाल्हाइणु घुरिजे। सूबे जे अमन ऐं तरक़ी आॾो गवर्नर हाउस कॾहिं बि रंडक न थींदो। PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जा बैंक अकाउंट्स फ्रीज़, सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ज़ब्त करण जो हुकुम। अलीमा ख़ान 26 नवंबर ते एहतजाज जे केस ते ॿुधणी दौरान रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो ॿीहर पेश न थी। अदालत पारां अलीमा ख़ान जे ज़ामिन जी मिल्कियत बि ज़ब्त करण जो हुकुम। नादरा ऐं इमिग्रेशन पासपोर्ट खे हिदायतूं जारी। अदालत चयो आहे त अलीमा ख़ान हर जाइ मौजूदु हूंदी आहे पर अदालत में पेश नाहे थींदी। PTI बानी जी भेण ख़िलाफ़ केस ते ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी। हंगू में हिक ॿिए पुठियां 2 धमाका, चेक पोस्ट तबाह। SSP ऑपरेशन असद ज़ुबैर ऐं 2 अहलकार शहीद। पुलिस इख़्तियारनि मूजिबि दहशतगर्दनि हंगू जे इलाइक़े गलमीना में पुलिस चेक पोस्ट खे बारूदी मवाद सां उॾायो। ASP ऑपरेशन्स असद ज़ुबैर ऐं ॿिया अहलकार वाक़े वारे हंधि वञी रहिया हुआ त द्राबन जे हंधि ते पुलिस जी गाॾी खे निशानो बणायो वियो। SSP असद ज़ुबैर ऐं 2 अहलकार शहीद थी विया। 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। शिकारपुर में हथियार फिटा कंदड़ 71 ॾोहारियुनि मां इश्तिहारी करार ॾिनल 11 ॾोहारी अदालत आॾो पेश। पुलिस ॾोहारी निसार सब्ज़ोई, सुखियो तेघाणी, सुनारो तेघाणी ऐं अताउल्ला तेघाणी समेत 11 ॾोहारियुनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो पेश कयो। ॾोहारियुनि ते पुलिस अहलकारनि खे शहीद करण, फुरनि, धाड़नि ऐं अग़वा समेत ॿिया केस दाख़िल हुआ। समूरनि जवाबदारनि जो ट्रायल हलंदो। ॿियनि ॾोहारियुनि खे सुभाणे अदालत आॾो पेश कयो वेंदो। ॿ ॾींहं अॻु शिकारपुर में तक़रीब दौरान 71 ॾोहारियुनि सरकार जे सरेंडर पॉलिसी तहत हथियार फिटा करे गिरफ़्तारी ॾिनी हुई। सिंध में रतोछाण बंदि न थी सघी, औरत समेत 4 ॼणा क़तल। बख्शापुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। ॻोठ मेवो भुटो वटि हथियारबंदनि जी फायरिंग में हबीबुल्ला टांवरी क़तल। डॉक्टर अब्दुल गफ़ार डंगर ऐं टैक्सी ड्राइवर इक़बाल अहमद 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ड्राइवर इक़बाल 6 ॼणनि जी हालत नाज़ुक।
शेख भिरकियो में होटल ते वेठल नौजवान गोलियूं हणी क़तल। मुराई कॉलोनी में मोटरसाइकिल सवार 3 हथियाबंद नौजवान तामीर मुग़ल के गोलियूं हणी फरार थी विया। वाक़े जो न केस दाख़िल थियो, नई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया। काचे में मुड़स ज़ाल के क़त्ल करण बाद आपघात करण की कोशिश। पुलिस मूजिब ॻोठ टोड़ में नौजवान अहमद मस्तोई घरवारी रिहाना के गोलियूं हणी क़त्ल करण बाद पाण मथां फायर कयो। नौजवान अहमद मस्तोई गणती जोगी हालत में सेवन अस्पताल मुंतकिल। नारी जे वारसनि चयो आहे त नाठी अहमद मस्तोई ज़ाल के क़त्ल न कयो, हुन आपघात की कोशिश कई। कावड़ में अची संदसि पीउ ऐं ॾेरनि रिहाना के क़त्ल कयो। इंसाफ़ ॾियारियो वञे। बाहुखोसो भरिसां ॻोठ गुलशेर कंटाणी में नौजवान पोरियत दीदार कंटाणी जो लाश पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। मुल्तान मां 23 ॾींहं अॻु अगवा थियल मटियारी वासी वापारी ज़ाहिद मेमुण बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि पारां मुग़वी के ज़ंजीरुनि सां ॿधी तशद्दुद करण वारी वीडियो वायरल करे छॾी। वारसनि खां भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त ज़ाहिद मेमुण केलनि जो वापार कंदो आहे। वापार जे सिलसिले में मुल्तान वियो हो। धाड़ेलनि फ़ोन करे 50 लख रुपया रोक ऐं 2 आईफोन मोबाइल फ़ोन घुरिया आहिनि। मुग़वी खे बाज़ियाब करण जो मुतालबो। नाज़िम जोखियो जी बेवा शीनी जोखियो ड्राइवर आसिफ जोखियो सां शादी करण जी तस्दीक करे छॾी। वसंती जोखियो ते वीडियोज़ लीक करण ऐं सोना ज़ेवर चोरी कराइण जा इल्ज़ाम। शीनी जोखियो चयो त 8 महीना अॻु आसिफ जोखियो सां वसंती जोखियो जे राज़िबे बाद निकाह कयो। 8 महीननि खां हिकु घर में रहियासीं। कुझु महीना अॻु वसंती जोखियो कावड़ जी घर छॾे वई हुई, पर मुड़ुस आसिफ जोखियो परचाए वठी आयो ऐं फ़ैसिला बि थिया। आसिफ असां ॿिन्ही खे गॾु पाण सां रखियो। इल्ज़ाम कूड़ा आहिनि। वसंती जोखियो सोना ज़ेवर चोरी कया आहिनि। कानूनी कार्रवाई कंदसि। 3 ॾींहं अॻु नारी वसंती जोखियो ठठो जी अदालत पहुती हुई। आसिफ जोखियो शीनी जोखियो सां शादी करण खां इनकार कयो हो। नारी वसंती जोखियो सबूत तौर वीडियोज़ भी पेश कयूं हुयूं। फैमिली कोर्ट में खुला ऐं मासूम धी जे ख़र्च लाइ दरख़्वास्त भी दाख़िल कराई हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 4 नौजवाननि आपघात करे छॾियो। कंडियारो शहर जे अयूब पाड़े में नौजवान ज़ुहैब शाह ज़हरीलियूं गोरियूं खाई आपघात करे छॾियो। वारसनि जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार। फैज़गंज जे ॻोठ ज़वार ॾाणू लिगारी में बे नौजवान आकिब लिगारी ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो ॾींहों ॼाए छॾियो। वारसनि पोस्टमार्टम कराइण ऐं मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। भानसेराबाद जे ॻोठ बूबक में अरिड़हनि वरनि जे नौजवान वकास पहियार पसंदि जी शादी न कराइण तां पाण मथां पिस्टल जो फायर कयो। नंगर पाकर जे ॻोठ डुंगरी में नौजवान दर्जी भर्त मेघवाड़ ज़हरीली दवा पी छॾी। नौजवान जे 3 महीननि बाद शादी ॾिठल हुई। वारसनि मूजिब घर में का बि ॻाल्हि न हुई। ख़बर नाहे त नौजवान छो आपघात कयो। ऐं गवादर भरिसां समुंड में 4 ब्रूड्स वेल मछियूं ॾिठियूं वयूं। WWF पाकिस्तान मूजिब मोहाणनि वेल्स जूं वीडियोज़ ठाहे वरितियूं। पाकिस्तान में वेल्स जे आख़िरी भेरो मौजूदगी जो रिकॉर्ड नवंबर 2023 में जिमानी वटां मिलियो हो। उहे वेल्स आम तौर गरम समुंड में हलंदियूं आहिनि। घणो करे कटक जी सूरत में तरंदड़ मछियूं संदन ख़ुराक हुजनि थियूं।